खुदाबाद में सिगापारा मरहूम नज़ीर अहमद भंड जी याद में ॿिन्हिनि जी मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई। रिपोर्ट करे रहियो आहे मुबीन पंवर। खुदाबाद में सिगा ब्रांच खुदाबाद पारां हर साल जीअं हिन साल साबिक़ मरकज़ी अॻवान सिगा मरहूम नज़ीर अहमद भंड जी याद में बरोज़ा मुफ़्त अखियुनि जी कैंप लगाई वई। हिन कैंप में दादू खुदाबाद कच्चो काछो जे माण्हुनि वॾे अंग में पहुची कैंप में आयल अखियुनि जे मशहूर डॉक्टरनि खे पंहिंजी अखियुनि जो चेकअप करायो। चेकअप दौरान 500 खां वधीक मरीज़नि जी अखियुनि जो चेकअप कयो वियो, जिन मां 172 मरीज़नि जा ऑपरेशन करे लेंस विधा विया ऐं मुफ़्त में मरीज़नि खे दवाऊं ॾिनियूं वयूं। नज़ीर अहमद मरहूम जे नाले सां ही 5 कैंप असां लॻाई आहे, जेका हर साल इंशाअल्लाह ताला जेसे साईं ज़िंदगी आहे त लॻंदी रहंदी। नज़ीर साहब ईअं सम्झो त हमेशह ज़िंदा रहंदा। सिंध ग्रेजुएट्स एसोसिएशन खुदाबाद ब्रांच जे तरफ़ां असांजी कैंप आहे, मुसलसिल हर साल असांजी कैंप लॻंदी आहे। हे 27वीं कैंप आहे, जेका सैलानी इंटरनेशनल वेलफेयर ट्रस्ट जे तरफ़ां असां सां कोऑपरेशन उन्हनि जो हूंदो आहे ऐं 2 ॾींहंनि जी असांजी हीअ कैंप आहे। 200 जे लॻभॻि असांजा उमेदवार ऑपरेशन थींदा। असांजे खुदाबाद जे आस पास जा जेके बि ॻोठ आहिनि माना अल्हम्दुलिल्लाह हिते अचनि था, उन्हनि सभिनी ग़रीब मारूड़नि खे सभिनी खे हेल्प मदद मिलंदी आहे अल्हम्दुलिल्लाह उन्हनि सां। ऐं 100-150 माण्हू कल्ह ऑपरेशन थिया आहिनि, उन्हनि में असांजो बि ऑपरेशन थियो आहे अल्हम्दुलिल्लाह। ॿाहिरियां डॉक्टरनि सुठे नमूने सां ट्रीटमेंट मिली आहे। इंशाअल्लाह ॾाढो सुठो फ़ाइदो पियो आहे ऐं हीअ कैंप खुदाबाद जे तमामु मरहूम चाचे नज़ीर खां वठी हलंदी अचे पई। ॾाढो सुठो फ़ाइदो मिलियो आहे असांखे। अलाह करे त अहिड़ियूं कैंपूं लॻनि ऐं अलाह साईं करे त अहिड़ा डॉक्टर हुजनि। 500 खां मथे ओपीडी थी आहे, 166 खां वठी 200 ते असां ऑपरेशन थी चुका। तो सभई काछो सम्झो सेवण ऐं दौलतपुर जा बि माण्हू आया आहिनि कल्ह। तमामु माण्हुनि जा वीचार ॿुधा। हिन जो चवणु हुयो त अहिड़ियूं कैंपूं लॻणु घुरिजनि जंहिंसां इलाइक़े जी ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि जी मदद थी सघे। कैमरामैन नवीद पंवर सां गॾु मुबीन पंवर, आवाज़ TV न्यूज़ खुदाबाद।